असांजो दो चए थो भाई सालन का ताले वाता ॿुधाए थो मुंहिंजी जया हेड़ी मुंहिंजी जया हेड़ी आख़िर कहिड़ी आहे सो तो ॿुधाए छा ॿुधायां यार तव्हांखे आंडा सड़िया पिया भगवान जो कसम मां त जॾहिं शादी करे आयुसि मूं त उन ॾींहुं कसम खणी छॾियो त हिन रथ खे रुगो रथ यात्रा जे ॾींहुं ॿाहिरि कढिबो ॾिसो नाले खणण सां खंघ नाले में आदा प्लीज भाई तो जी हाँ शादी करे आयुसि मूं त उन ॾींहुं बिल्कुलु कसम खणी छॾियो त हिन रथ खे रुगो रथ यात्रा जे ॾींहुं ॿाहिरि कढिबो 3 साल थी विया किथे वठी न वञा हिकिड़े ॾींहुं रोई पई हेॾा मुंहिंजो ॾोह कहिड़ो तव्हां मूंखे 3 साल थिया आहिनि को मंदर बड़ीअ में को टिकाणे में को बाग बगीचे में को पिक्चर में किथे वठी हलिया आहियो मुंहिंजो ॾोह कहिड़ो ही शरीर त जेको भॻवान ॾिनो न हिन में मां छा थी करे सघां मुंहिंजो चंडी धंधो त हणाए सघींदी मुंहिंजो हिकु दफ़ो त किथे वठी हलो मुंहिंजो अॼु मूड कोन्हे ही चंडो लाइ कॾहिं जागे हिकिड़े ॾींहुं चई पाण निकिरी पई वीचारी घर मां डिम्बक 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 भॻवान जो कसम धरती धुॾंदी आहे ईअं कजो न घर खां ॿाहिरि निकिती त पंध ई पंध रेलवे स्टेशन ते पहुती और असां छा रेलवे स्टेशन जे पुठे पासे रहंदा आहियूं घर तॾहिं हो हींअर त स्टेशन जे जेका उहा पुल थींदी आहे उहा पुल ओवर ब्रिज चढ़ी करे ऐं स्टेशन जे अॻे पासे अची बीठी हिकिड़ो टांगे वारो बीठो हीअ सहकी पई जो पंधु कई टांगे वारो बीठो त टांगे जे पुठियां पैरदान ते पेर रखी हैंडल खे झले जीअं थोरी दॿ ॾिनई पुठियां चढ़ण लाइ ॾिसूं टांगे वारो अॻियां घोड़े सूधो सॼो मथे खॼी आयो ओ चई दादी ओ दादी इहो पेर परे कर मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो हिन खणी यकदम पेर पासीरो उछलियो पेर जो न पासीरो कई घोड़ो मथां वरी ईअं अची किरियो ॼण 100 ग्राम जो वट किरियो वीचारे घोड़े जूं ढकणियूं भॼी पयूं घोड़े जूं ढकणियूं भॼी पयूं सो जया पुछो दा टांगे वारा तू मूंखे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे जा ए चई मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो मां पर थोरो परियां थी ॻाल्हाए छो जो मूंखे तो मां भउ थो थिए चई भला दा पैसा घणा वठंदे टांगे वारे दिल में ख्याल कयो जे न जिन खे विहारियमि त मुंहिंजो घोड़ो पक मरंदो मुंहिंजा बच्चा बुख मरंदा छो पुछी सदी तुंहिंजो वजन घणो आहे चई छो मां तुंहिंजे घरां पई खां छा अञा त जीए बच्चे वीचारो मुंहिंजो प्यासीड़ो वीचारो पियो पिने पियो खाराए चई भेण मुंहिंजो मतिलब ई कोन्हे मुंहिंजी अदी एक्चुअल में छा आहे जो मुंहिंजो रेट लिस्ट आहे न उहो वेट ते ठहियल आहे त प्लीज तूं पंहिंजो वेट ॿुधाए तुंहिंजो वजन घणो आहे त पोइ मां तोखे पंहिंजा रक़म ॿुधाई चई त हाणे मूंखे कहिड़ी ख़बर हींअर मुंहिंजो घणो वजन आहे मां 3 सालनि खां पोइ त अॼु घर मां ॿाहिरि निकिती आहियां पर जहिड़ी शादी कई उन ॾींहुं ब्यूटी पार्लर में वई हुअसि संभरण उते वेट मशीन हुई मूं उन ते पंहिंजो वजन कयो हो उहो ॿुधाई भले उहो ॿुधाए चई 147 किलो चई न इहो घटि आहे हींअर ॾाढो वधीक अथई मूंखे हींअर जो वेट खपे चई हाणे तव्हां कीअं कयां चई स्टेशन ते बीठी आहीं चई हा चई साम्हूं ॾिस मशीन पई आहे स्टेशन ते उन जे मथां वञी पंहिंजो पाण रख पोइ हिकिड़ो सिक्को रुपए जो कढी कलदार विझ उन में उन मां हिकिड़ी टिकेट निकिरंदी उन ते तुंहिंजो वजन लिखिजी ईंदो उहो अची मूंखे ॾेखार त वीचारे डिम्बक 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 करे मकने हाथीअ वांगुरु लुॾंदी वञी पंहिंजो पाण रखी मशीन जे मथां पंहिंजो पाण जो न मशीन जे मथां रखी तव्हां ॾिठो हूंदो उन मशीन ते हिकिड़ी सूचना लिखियल हूंदी आहे कृपया सफ़ेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डाले ये चढ़ी बीठी त चक्कर घुमियो
घुमण खां पोइ माठ थिए पर न हराम जो बीहे चरी जीअं चाक ते वेरा वेर ॿध ॼण हेलीकॉप्टर पियो हले वाइड़ी थी थी ॿ टे ठोंशा आईंसि 10 मिंट खां पोइ बुट मिशन ई बंदि पोइ चवंदी पर्स मां कढी हिकिड़ो रुपए जो विधई अंदरि जॾहिं टिकेट निकिरे 5 सेकेंड में टिकेट निकिरंदी आहे 15 मिंट ॿिया लॻी वियसि टिकेट ई ॿाहिरि न अचे उहो टांगे वारो ॿाहिरि सहकी मोह चेॾे माईअ लाइ केॾी महिल ईंदी वरी जो टिकेट न निकिरे त उन मिशन खे पासराटिन वारी ॿ मुकूं ऐं ढिड़िंग नेठ 15 मिंट खां पोइ टिकेट निकिती खणी पढ़े वजन तो उन्हें ते लिखल हो कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले मार भनिया मां एडी गरी आया जो मोई मिशन भी मूंखे नथी तोरे अरे पो इन्हे जीण खां मरण सुठो न सो चंदी वई घर टेरेस ते चोट ते चढ़ी वई टिमाड़ ते उतां वञी पंहिंजो पाण छॾी मां दुकान ते वेठल मूंखे कुझु बि ख़बर न मुंहिंजा पाड़े वारा डोड़ी आया दुकान ते ची परमानंद मुंहिंजो छा थियो ची परमानंद मुंहिंजो छा हे चंडा ची परमानंद आहे छा इची भाभी मथा किरी पई आहे मुंहिंजो सच ॿुधाए स्वामी कूड़ त कोन वियो ॻाल्हाई लहना लत ते अरे निभागा हू मथा चोट ता किरी आहे हुनखे अस्पताल में खणाए विया आहियूं हल मुंहिंजो कंहिं चयो खणाए वञो अरे चई हल जॾा वठी अस्पताल में मां तव्हांखे छा ॿुधायांव त अस्पताल में भाऊ पहुतुसि त सही पर मुंहिंजा आंटा ई सड़ी विया ॾिसां चंदीअ खे 6 नलकियूं चढ़ियूं पियूं नक मां ॾे त ॿ ऑक्सीजन जूं ॿाहुनि मां ॾे त ॿ ब्लड जूं पेरनि मां ॾे त ॿ ग्लूकोज़ जूं खार त अहिड़ा लॻनि जो छिके इहे 6 नलकियूं कढांसि पर 6 नलकियूं कढां किथां चंदीअ जा माइट बि वेठा हुआ पुलिस बची वई हुई सो न चाहींदे बि मूंखे शेवा करणी पई हिकिड़ो ॾींहुं शेवा कई ॿियो ॾींहुं शेवा कई जे ॾींहुं नेठ काढ़े तटे महिल 1 बजे जया खे होश आयो ऐं मूं ॾे नियारे जी हेॾा 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 मां अञा जीअरी आहियां अड़े मुंहिंजो बुछड़े बुण जी तूं त जीअरी वेठी आं पर जिन 3 ॼणनि जे मथां तूं किरी उन्हनि 3 जूं पगड़ियूं अॼु 5 बजे आहिनि